मीरपुर माथेलो मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर माथेलो पहुची वियो। सिंध जो वॾो वज़ीर अॼु घोटकी, कंदकोट, कशमोर, जेकबाबाद ऐं शिकारपुर जो दौरो कंदो। सिंध जो वॾो वज़ीर ॿोॾ जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। सिंध जो वॾो वज़ीर मुतासिरनि सां मुलाक़ात कंदो ऐं संदन मसइला ॿुधंदो। वज़ीर आला सिंध पाणी नेकाल करण लाइ DC खे हिदायतूं ॾिनियूं। सूबाई वज़ीर ॼाम ख़ानी शुरोक हिदायत कई त पाणी नेकाल जो बंदोबस्त कयो वञे। वज़ीर आला सिंध जी ख़ालिदाबाद में ॻाल्हि ॿोल हिते पाणी जे नेकाल जो मसइलो आहे, जाइज़ो वठण आयो आहियां। पाणी खे नेकाल करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। DHO ॿुधायो त 3 ॾींहंनि ताईं जरवार जे इलाइक़नि में मेडिकल कैंपूं लॻायूं वयूं। 25,000 मरीज़नि जी तबी चकास कई वई। मुतासिरनि जा मसइला हल कंदासूं, इन करे दौरो करियां पियो। ॾिसां पियो हिते जेके 2 यूनियन काउंसिल्स ॿुधायूं तव्हां जरवार ऐं यारो लुंड, उते पाणी निकिरी हिते ॿिए पासे कोन वियो आहियां जिते वधीक प्रॉब्लम आहे उहो ॾिसण आयो आहियां। हिते 2 इशूज़ जेके पाणी निकालजा ऐं ॿियो जेको हेल्थ जी इमरजेंसी आहे। DHO खे बि चयो अथऊं, हुन ॿुधायो आहे त भाई हिते कैंप हईंसीं, उनजे अलावा दवाऊं वग़ैरह बि हिननि वटि मौजूदु आहिनि। डेफिनेटली हिनखे अञा बहितरी जी ज़रूरत आहे, इन करे आयो आहियां त हिनखे बहितर करे सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।